अस्सलाम वालेकुम सिंधी इन्फो चैनल जी न्यू वीडियो सां गॾु मां आहियां अब्दुल क़यूम। हिन वीडियो में असां तव्हांखे वैलेंटाइन डे जी हिस्ट्री तारीख़ ॿुधाईंदासीं। जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो जीअं असांजी हर वीडियो तव्हांखे सभ खां पहिरियों मिले। अचो त वीडियो शुरू कयूं था। साल में जॾहिं बि फरवरी जो महीनो अचे थो, कुझु यूरोप जे मुल्कनि ऐं मग़रबी मुल्कनि ऐं कुझु एशिया जे मुल्कनि में बाज़ारनि ऐं घटियुनि खे कुंवार वांगुरु सजायो वञे थो। फरवरी जे महीने में गुलनि ऐं तोहफ़नि जे दुकाननि ते कुझु ख़ासि रश नज़र अचे थी। इन जी वजह वैलेंटाइन डे आहे, जंहिंखे प्यार करण वारनि जो ॾींहुं बि कोठियो वञे थो। यूरोप ऐं मग़रिब जे मुल्कनि में क्रिसमस ऐं न्यू ईयर खां बाद सभ खां वधीक जेको त्योहारु मल्हायो वञे थो उहो वैलेंटाइन डे जो आहे। पाकिस्तान जी ॻाल्हि कजे त 2017 में इन ॾींहं जे ख़िलाफ़ु हिकु वॾी मुहिम हली ऐं माण्हुनि खोड़ सारा एहतजाज कया हुआ। उन खां बाद इस्लामाबाद जी कोर्ट इन ॾींहं जे मल्हाइण ते पाबंदी हणी छॾी ऐं मीडिया खे बि इन ॾींहं जी प्रमोशन खां रोके छॾियो। आपको बताएं कि वैलेंटाइन डे से एक रोज कबल इस्लामाबाद हाई कोर्ट का बड़ा फैसला सामने आया है। अदालत ने वैलेंटाइन डे अवामी मकामात पर मनाने पर पाबंदी लगा दी है। मीडिया को भी वैलेंटाइन डे की तशहीर से रोक दिया है। वैलेंटाइन डे जी हिस्ट्री ॾिसूं त सेंट वैलेंटाइन हिकु ईसाई पादरी आहे, उन सां मिले थी। रूम मुल्क जो बादशाह क्लोडियस फ़ौज में कुंवारनि नौजवाननि जी कारकर्दगी खां बेहद मुतासिर हो। हिन नौजवाननि खे फ़ौज में भर्ती करण जो ऐलान कयो, पर तमामु घटि तइदाद में नौजवान फ़ौज में भर्ती थिया, जंहिं ते रूमी बादशाह क्लोडियस खे तमामु घणी मायूसी थी। हिन वज़ीरनि खे हुकुम कयो त वजह ॻोल्हियो, नौजवान छो नथा जेको आहे फ़ौज में भर्ती थियनि। जॾहिं वज़ीरनि वजह तलाश कई त मालूम थियो त तक़रीबन 70% मुल्क जा नौजवान शादीशुदा आहिनि, हू पंहिंजे ॿारनि खे नथा छॾणु चाहिनि। जॾहिं रोमी बादशाह खे इन ॻाल्हि जी ख़बर पई त हिन मुल्क में शादी करण ते पाबंदी हणी छॾी, लेकिन सेंट वैलेंटाइन नौजवाननि जूं लिकी ऐं चोरी शादियूं कराईंदो हुयो। जंहिंजी ख़बर क्लोडियस बादशाह खे पई, हिन सेंट वैलेंटाइन खे जेल में क़ैद कराए छॾियो। जेल में वैलेंटाइन जी मुलाक़ात क्लोडियस बादशाह जी धीअ सां थी। इन ॿिन्ही जो पाण में प्यार थी वियो, हिक ॿिए सां इज़हार कयूं, जंहिंजी ख़बर क्लोडियस बादशाह खे पई ऐं हू ॾमिरजी पियो। पोइ 14 फरवरी ते सेंट वैलेंटाइन खे सरियाम फांसी ॾियण जो ऐलान कयो। बिला आख़िर 14 फरवरी ते वैलेंटाइन जेको ईसाई पादरी हुयो उनखे फांसी आई। उन ॾींहं खां पोइ दुनिया पूरी जेको आहे वैलेंटाइन डे मल्हाईंदी थी अचे। इन मां मालूम थिए थो त वैलेंटाइन जी तारीख़ जेको आहे हिस्ट्री हिकु ईसाई पादरी वैलेंटाइन सां मिले थी। इन करे कुझु मुस्लमान मुल्कनि में वैलेंटाइन मल्हाइण ते पाबंदी आहे, ख़ासि करे पाकिस्तान, सऊदी अरब में। जेकॾहिं हीअ वीडियो पसंदि आई आहे तव्हांखे त वीडियो खे लाइक कजो ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो।